मुझे गोठ जा मालिक साईं वॾा स्कूल असांजो खोलाए ॾे। मुझे गोठ जा मालिक साईं वॾा स्कूल असांजो खोलाए ॾे। करियूं अहिड़ी तरक़ी चंड ते पुॼूं उस्ताद अहिड़ो तूं घुराए ॾे। मुझे गोठ जा मालिक साईं वॾा स्कूल असांजो खोलाए ॾे। करियूं काठ मज़ूरी दड़ ऐं गुॾूं नाहे ईदन ते को नसीब लॾूं। ही मेरा लटाण बियूं मानियूं उफराटन में बदलाए ॾे। मुझे गोठ जा मालिक साईं वॾा स्कूल असांखे खोलाए ॾे। ही पेर उघाड़ा ॿार ॾिसी आलिशान पंहिंजी दरबार ॾिसो। ही पेर उघाड़ा ॿार ॾिसी आलिशान पंहिंजी दरबार ॾिसो। कुझु कोन घुरूं था ॿियो तोखां बसि भाग असांजो मोटाए ॾे। मुझे गोठ जा मालिक साईं वॾा स्कूल असांजो खोलाए ॾे। तैलीम धणीअ खे फ़ोन त कर तुंहिंजो नालो थिए को ज़रो ज़ाहिर। तैलीम धणीअ खे फ़ोन त कर तुंहिंजो नालो थिए को ज़रो ज़ाहिर। जे ख़ौफ़ थी थो फ़ोन निखां रुगो नंबर असांखे मिलाए ॾे। मुझे गोठ जा मालिक साईं वॾा स्कूल असांजो खोलाए ॾे। ख़ुशि नाहिनि वॾेरा ॿार पढ़नि तैलीम जा ई आहिनि दुश्मन। ख़ुशि नाहिनि वॾेरा ॿार पढ़नि तैलीम जा ई आहिनि दुश्मन। अहिड़ी चवणीअ खे तूं ग़लति करे इहो लेबल पाण तां लाहे ॾे। मुझे गोठ जा मालिक साईं वॾा स्कूल असांखे खोलाए ॾे। कंहिं ॿार लोफर धाड़ेल बणिया कंहिं मवाली माण्हुनि लाइ वेल बणिया। तिन मिसकीननि ते रहम करे सुठी राति असांखे हलाए ॾे। मुझे गोठ जा मालिक साईं वॾा स्कूल असांजो खोलाए ॾे। छॾ मकर जी आदत असलम तैलीम जी ॾिसणी पवंदी फिल्म। हिन फिल्म जे हर हिकु हीरे खे हिन फिल्म जे हर हिकु हीरे खे सॼी दुनिया में चमकाए ॾे। मुझे गोठ जा मालिक साईं वॾा स्कूल असांजो खोलाए ॾे।